ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन असां फ़लस्तीन जे मज़लूम अवाम सां गॾु बीठा आहियूं। निगरान वज़ीर आज़म इसराइल गज़ा में मासूम शहरियुनि खे निशानो बणाए रहियो आहे। अनवार उल हक़ काकड़ हथे ख़ाली शहरियुनि जो क़त्लेआम आलमी कानून जी भञकड़ी आहे। गॾियल क़ौमुनि ऐं आलमी बिरादरी खे नोटिस वठणु घुरिजे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका अवां सां शेयर कंदा हलूं। निगरान वज़ीर आज़म अनवार उल हक़ काकड़ जो चवणु आहे त असां फ़लस्तीन जे मज़लूम अवाम सां गॾु बीठल आहियूं। इसराइल गज़ा में मासूम शहरियुनि खे निशानो बणाए रहियो आहे। हथे ख़ाली शहरियुनि खे क़त्लेआम आलमी कानून जी भञकड़ी आहे। गॾियल क़ौमुनि ऐं आलमी बिरादरी खे नोटिस वठणु घुरिजे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।